सियारे में सिज जी तेज़ रोशनीअ में कॾहिं कॾहिं जिस्म में पट थींदी आहे, ख़ारिश थींदी आहे, एलर्जी थींदी आहे। ईअं लॻंदो आहे ॼण चूंटियूं थियूं लॻनि या वरी सुयूं थियूं चुभनि। इहे शयूं छो थींदियूं आहिनि ऐं उन खां बचण जो हल छा आहे? अस्सलाम वालेकुम दोस्तों, गुलाब सां रिपोर्ट तव्हांजे लाइ हाज़िर ख़िदमत आहे। दोस्तों, असल में थींदो ईअं आहे जो सियारे में ख़ुश्क हवा जे करे चमड़ी बि ख़ुश्क थी वेंदी आहे। सिज जी रोशनी जिस्म खे वधीक ख़ुश्क करे छॾींदी आहे, जंहिंजे करे ख़ारिश थींदी आहे। हिन जो नंबर ॿियो जेको सबबु आहे उहो इहो आहे त हसासियत, मतिलबु कुझु माण्हुनि जी जेका चमड़ी हूंदी आहे उहो कमज़ोर चमड़ी हूंदी आहे, नरम मुलायम चमड़ी हूंदी आहे। ऐं को ॿियनि माण्हुनि जी माना मुख़्तलिफ़ माण्हुनि जी भेट में उन्हनि जी कमज़ोर चमड़ी हूंदी आहे, जंहिंजे करे उहा सिज जी रोशनीअ खे बर्दाश्त न आहे करे सघंदी। उनखे हसासियत चइबो आहे। उनजे करे बि उन जिस्म में इचिंग थींदी आहे, ख़ारिश थींदी आहे ऐं पटड़ी थींदी आहे। ॿियो रिएक्शन, जॾहिं थधि, साबुण, लोशन ऐं सिज जा किरण पाण में गंजी था वञनि त पोइ उन्हनि सभिनी शयुनि जो जॾहिं गलजण आहे त उनजे करे बि रिएक्शन थी वेंदी आहे। रिएक्शन थींदो आहे जंहिंजे करे जिस्म में उहा पटड़ी या वरी इचिंग थींदी आहे या ख़ारिश थींदी आहे, या ईअं लॻंदो आहे त सिज ॼण डायरेक्ट टच थो करे तव्हांजे जिस्म खे, ऐं उहा हिकिड़ी अणवणंदड़ ऐं बेचैनीअ वारी सूरत हाल हूंदी आहे। उनखां पोइ पघर जेकॾहिं नाहे ईंदो, सियारे में आमतौर पघर नाहे ईंदो, कच्छ जो माहौल में थधि हूंदी आहे। पघर न अचण जे करे जेके कुदरती हिकिड़ा सेल्स हूंदा आहिनि जेके जिस्म खे मेंटेन रखंदा आहिनि, उहे बि नथा रहनि, जंहिंजे करे बि जेको आहे न सो सिज लॻण सां जिस्म में ख़ारिश थींदी आहे। हाणे छा करणु घुरिजे दोस्तों? जेकॾहिं अहिड़ी पोज़ीशन आहे त तव्हां ग्लिसरीन या एलोवेरा जेल जो इस्तेमालु करे सघो था। वेंचण खां पोइ तेल ऐं क्रीम जो इस्तेमालु कयो ऐं कोशिशि कयो त जॾहिं बि तव्हां वेझो त पाणी घणो गरम न हुजे, घटि गरम पाणी सां वेझो। सिज निकिरण खां पोइ जेकॾहिं तव्हां सिज में निकिरो था त तव्हां सनस्क्रीन लोशन लॻायो, उन सां बि तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो। हल्का कपिड़ा पायो, सोटी कपिड़ा पायो, उन सां बि तव्हांखे सिज जा जेके डायरेक्ट किरण आहिनि उहे टच न कंदा जिस्म खे, जंहिंजे करे तव्हांखे उहा इचिंग न थींदी। उनखां पोइ केमिकल ऐं ख़ुशबूदार जेके लोशन आहिनि उहे न लॻायो। पर जेकॾहिं ख़ारिश हद खां वधीक आहे ऐं नाक़ाबिले बर्दाश्त आहे त तव्हांखे मार्केट में हिकिड़ो केलामेना लोशन, केलामाइन लोशन मिलंदो, जेको काफ़ी सस्तो बि आहे ऐं सवलो बि आहे। उनजो इस्तेमालु कयो ऐं इचिंग खे घटि करण जे लाइ, ख़ारिश पटड़ीअ खे घटि करण लाइ टेबलेट सिट्रीज़ाइन या लोरेटाइड जो हिकु डेली इस्तेमालु कयो त उन सां फ़ाइदो थी सघे थो। पाणी जाम पियो, विटामिन सां भरपूर खुराक इस्तेमालु कयो। ऐं आख़िर में असां गुज़ारिश कंदासीं त असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट ज़रूरु कयो। ऐं आख़िर में असां गुज़ारिश कंदासीं त असांजे वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट ज़रूरु कयो।